साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी अहादीस मुबारका मां अज एकड़ी बेहतरीन आदत के बारे में तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो। सुभान अल्लाह। जेकॾहिं इहा आदत अपनायो, इन अॼोके हिन चंद हदीसुनि ते अमल कयो, इंशाअल्लाह खैर ही खैर ऐं बरकत ही बरकत हासिल कंदो। उहा आदत आहे नरमी पैदा करण पंहिंजी तबीयत में, गुस्से के छॾे, कावड़ के छॾे तबीयत में नरम मिजाजी पैदा करण, या इंसान जे लाइ हमेशा खैर जा दरवाजा खोलींदी आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह रफीकुन युहिब्बुर रिफ्क, बेशक अल्लाह ताला रफीक आहे ऐं नरम मिजाजी के पसंद फरमाइंदो आहे। अल्लाह पाण रहम दिल ऐं नरम आहे, नरम मिजाज आहे पंहिंजे कुदरत ऐं शान मुताबिक, ऐं अल्लाह उन्हनि ॿारनि के पसंद फरमाइंदो आहे जेके नरम मिजाज हूंदा आहिनि, नरमी पसंद हूंदा आहिनि। व युती अला रिफ्क मा ला युती अलल उनफ, हबीबन करीमन फरमायो त अल्लाह जेका शइ नरमी सां अता कंदो आहे, सा सख्ती सां कॾहिं न अता फरमाइंदो आहे। जेका शइ अल्लाह नरमी सां ॾींदो आहे न, नरम मिजाजी इख्तियार करण सां जा शइ नसीब थींदी आहे, उहा कॾहिं गुस्से, कावड़ ऐं साईं मुंहिंजा सख़्त मिजाजी सां उहा शइ हासिल न थींदी आहे। इंसान जा मुआमलात तॾहिं हल थींदा आहिनि जॾहिं उनखे नरम मिजाजी सां तय कयो वञे। कावड़ में जॾहिं बि कावड़ में फ़ैसिलो कबो आहे, उहो फ़ैसिलो हमेशह इंसान जी गिची में पवंदो आहे, कॾहिं बि उन फ़ैसिले जो फ़ाइदो न थींदो आहे। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो, साईं करीमन जी हदीस मुबारक आहे त हज़रत सैयदना जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु रावी आहे, फरमाए थो साईं करीमन फरमायो त रब तो फरमाए, इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल लियुती अला रिफ्क मा ला युती अलल खुरुक, अल्लाह ताला नरमी ते उहा शइ अता कंदो आहे जेका सख्ती ते कॾहिं न अता फरमाईंदो आहे। व इज़ा अहब्बल्लाहु अब्दन अताहुर रिफ्क, जॾहिं अल्लाह के बाने सां मोहब्बत कंदो आहे न, जॾहिं के बाने सां अल्लाह पंहिंजी मोहब्बत फरमाईंदो आहे, बाने के पंहिंजो महबूब बनाईंदो आहे, उन जे मिजाज में अल्लाह नरमी अता करे छॾींदो आहे। जॾहिं तव्हां कंहिंखे नरम मिजाज ॾिसो, जंहिंजी तबीयत में नरमी ॾिसो, को कावड़ करे उन जे बदले में उन्हनि खे माफ़ी ॾियण वारो आहे, कंहिंखे झिणके नथो, कंहिंखे घटवध नथो ॻाल्हाए, बदखुल्की नथो करे, बद अखलाक़ी नथो करे, साईं मुंहिंजा गुस्से सां नथो ॻाल्हाए, नरमी सां पेश थो अचे, सम्झो त अल्लाह जो इहो महबूब बानो आहे। मा मिन अहली बैतिन युहरमून रिफ्क इल्ला हुरिमू, मदीने वारे साईं फरमायो, जंहिं बि घराणे खे अल्लाह ताला नरमी का महरूम कंदो आहे, जंहिं खानदान के, जंहिं घर के अल्लाह नरमी का महरूम कंदो आहे, उहो हकीकत में महरूम बणिजी वेंदो आहे, माना वो रहमत का परे थी वेंदो आहे। उन घर में कॾहिं रहमत न ईंदी, उन घर में कॾहिं अल्लाह जी रहमत जो नुज़ूल न थींदो। जंहिं घर में सख्त मिजाज, गुस्सेल, कावड़ील, चिड़ाक माण्हू रहंदा आहिनि, रहमत उन घर में ईंदी आहे जंहिं घर जा अफ़राद नरम मिजाज ऐं रहम दिल हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तबरानी शरीफ जी हदीस आहे, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह वरी रिवायत तो करे, साईं फरमायो, अर्रिफ्कु फीहि ज़ियादतु वल बरकतु, मदीने वारे साईं फरमायो, जेको माण्हू नरम मिजाज बणिजी वञे, नरमी में इज़ाफ़ो बि आहे, बरकत बि आहे। सुभान अल्लाह। जेको माण्हू नरम मिजाजी इख्तियार करे, गुस्से के छॾे, नरमी इख्तियार करे, इन में बरकत बि आहे, वधाव बि आहे। उन जे माल में इज़ाफ़ो थींदो, उन जी इज़त में इज़ाफ़ो थींदो, उन जी शोहरत में इज़ाफ़ो थींदो, उन जे दीन में इज़ाफ़ो थींदो, उन जे आख़िरत में इज़ाफ़ो थींदो, उन जे अमलनि में इज़ाफ़ो थींदो, उन जे आख़िरत जे मुआमलात में इज़ाफ़ो थींदो, जन्नत जी नेमतुनि में इज़ाफ़ो थींदो, दुनिया जी नेमतुनि में इज़ाफ़ो थींदो, जेको नरमी इख्तियार करण वारो।